होने विद आवाज़ जे ख़ास पॉडकास्ट में एक दफ़ो ॿीहर भली कार वेलकम कयूं था कशफ अलीअ खे। लंडन में छा कंदा आहियो सभ खां पहिरियों इहो ॿुधायो। मां हुते पंहिंजी स्टडीज़ ते वियमि, मां हुते पंहिंजो बैचलर्स कयो। हमारे खबरों में है कि मारवी फिल्म बन रही है, मैंने तो सुना है कि उसमें आप मारवी हैं। असांजे सिंधी छोकरनि खे बि कुझु सम्झायो न पाण सिंधीअ में। सिंधी छोकिरा मां इहो ॾिठो आहे तव्हां इलाही लेज़ी हूंदा आहियो। मानी मिली वञे, कल्फ वारा कपिड़ा मिली वञनि ऐं बस ऑनेस्टली दिस इज व्हाट वी डू। घेर वारी शलवार कावड़ ईंदी आहे भला कशफ? इलाही ईंदी आहे। ओ माय गॉड, लीडर खे कावड़ ईंदी पोइ भला छा थींदो? नहीं कावड़ कोन ते कंट्रोल करे कावड़ स्पेशली औरतुनि में हुजन इलाही ज़रूरी आहे। ये समझती हैं कि इस कौम को बिगाड़ने में भी कुछ हद तक मीडिया का हाथ है। कौम पहले से बिगड़ी हुई है बट सोशल मीडिया आई एम सो सॉरी दिस इज द ट्रूथ राइट। कौम तो पहले से बिगड़ी हुई है बस सोशल मीडिया ने उनको एक प्लेटफॉर्म दे दिया। का रील तानी वायरल थी हुई त उहा कहिड़ी हुई? रील वायरल थी उहा थी मां सिंधी में जीअं एक्सेंट न बदिली वेंदो आहे इंग्लिश जो। फ्रिज हूंदो आहे हुनखे फ्रिज चवंदा आहिनि और क्रिकेट हूंदो हुनखे क्रिकेट चवंदा आहिनि। सही आहे। बिस्कुट एग्ज़ैक्टली। मूंखे अक्सर माण्हू ब्लॉक करे छॾी ॾींदा आहिनि। मूंखे हुते ड्रिजंदा आहिनि जेके मुंहिंजे सर्कल में आहे न छोकिरा त ड्रिजंदा आहिनि इहो कुझु चवंदी या कज़न्स बि ड्रिजंदा आहिनि। सभु मूंखां थोरो इहो मुंहिंजो आहे थोरो तयारु थींदी आहियां पोइ गोठ में बननि में कॾहिं वेंदा आहियूं उहो बि ड्रिजी को ॾिसे न।